अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा। मां हींअर यूनिवर्सिटी खां ॿाहिरि ईरान जे कुझु जायुनि जो नज़ारो वठणु आयो आहियां। त हिते रोड रस्तनि जी सफ़ाई मुलाहिज़ा कयो, केतिरे क़दुरु हसीन आहे, केतिरे क़दुरु ख़ूबसूरत आहे। काश असांजो पाकिस्तान ऐं सिंध बि एतिरे क़दुरु हसीन थी वञे। हिते सफ़ाई जो तक़रीबन सफ़ाई जो पूरी तरीक़े सां ख़्यालु रखियो वेंदो आहे। हिते ट्रैफ़िक जो निज़ाम माशाल्लाह बहितरीनु निज़ाम आहे। 4-5 महीना थी विया आहिनि मूंखे, पर मां हिते गटर जो पाणी कोन ॾिठो आहे। असां वटि त इहो हालत हूंदी आहे त आए ॾींहुं गटर पिया वहंदा आहिनि। हिते कमु थी रहियो आहे, शायदि प्लाज़ा ठही रहियो आहे बहितरीनु तरीक़े सां। इहे कमु करे रहिया आहिनि। हिते हीअ बस स्टॉप आहे। हमरा मूंखे चई रहियो त हितां जल्दी गुज़रो, छो त मथां कमु थी रहियो आहे। ईअं न थिए जो मथां खां का शइ तव्हांजे मथां किरी पए। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़ारसी में कार खे कार न आहे चइबो, बल्कि माशीन चइबो आहे। माशीन बुज़ुर्ग, माशीन कुचुक, यानी नंढी कार, वॾी कार। ऐं मोटरसाइकिल खे मोटर साइकिल चइबो आहे। इन वीडियो जे बहाने सां मां तव्हांखे कोशिशि कंदुमि त फ़ारसी बि यादि ॾियारायां ऐं जेके सिंधी लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे फ़ारसी में तव्हांखे ॿुधायां, त जीअं जॾहिं बि तव्हां हिते अचो त परेशान न थियो ऐं को लफ़्ज़ तव्हांखे नथो अचे फ़ारसी में त उहो बि तव्हांखे अची वेंदो। हिते मार्केट आहे। हिन मार्केट में हिते कपिड़नि जी मार्केट बि आहे, जूतनि जी मार्केट बि आहे, होटलूं बि आहिनि ऐं ॿारनि जे लाइ रांदीका वग़ैरह। जीअं हाणे ही जूतनि जो दुकानु आहे, काफ़े कफ़श नालो आहे। हाणे जूतनि खे हिते कफ़श चइबो आहे। तव्हां हिते ईंदव त तव्हां हिते चवंदव मूंखे जूता खपनि, मूंखे बूट खपे, चंपल खपे, त न सम्झी सघंदो माण्हू। पर जॾहिं तव्हां चवंदव मिखाम कफ़्श बि खरम, पोइ सम्झी ईंदो त यानी हीअ हमरा जूता ख़रीद करण थो चाहे या चंपल ख़रीद करण थो चाहे। बहरहाल हिते ही हर फैसिलिटी पई आहे। ही जोगर वग़ैरह आहिनि ऐं सर्दी जे लाइ बहितरीनु जूता आहिनि। सलाम अलैकुम। ख़ूबी हिते ही शीशो आहे। हाणे हिते तव्हां ईंदव न त कंहिंसां मिलंदव त सलाम करण खां पोइ मसलन चइबो आहे तव्हांजो छा हाल आहे, त हाणे तव्हां फ़ारसी में चवंदव ख़ूबी, चिथोरी, ख़ूब हस्ती, ईअं माना फ़ारसी में तव्हां सघो था। बहितरीनु दुकानु आहे हिते। ऐं जेकॾहिं का शइ तव्हांखे पसंदि थी अचे ऐं तव्हां चाहियो था त मां हिन खां ख़रीद कयां ऐं पुछां त हिन जी क़ीमत छा आहे, त पोइ तव्हां हीअं पुछंदव जीअं मां हिन खां हाणे पुछां थो। हाणे हे जीअं मसलन हिन जी मां प्राइस अमोइन चंद 205 ये 205 यानी 2 लख जो आहे। हिते एहतरामी जुमिला बि घणा आहिनि। मसलन मूं हिन खां सवेर पुछो त हिन चयो क़ाबिल नज़र, यानी को मसइलो न आहे, न बि ॾियो त। बहरहाल एहतरामी जुमिला आहिनि, बहितरीनु जुमिला।
इंशाल्लाह त तव्हां सिखी विया हूंदव त फ़ारसी में जेकॾहिं का शइ पसंदि थी अचे त पोइ हुन खां कीअं सुवालु कजे, कीअं पुछिजे। मसलन मूंखे बूट पसंदि बि आयो, मां हुन खां पुछियो त इन चंद यानी हिन जी क़ीमत घणी आहे। त ईअं ई तव्हां बि कोशिशि कंदव जॾहिं हिते ईंदव, का शइ तव्हांखे वणे थी त उन शइ जो नालो तव्हांखे नथो अचे, उहो तव्हां ॾिसंदव गूगल ते ऐं कीअं पुछिजे उहो मां बि इंशाल्लाह आहिस्ते आहिस्ते सेखारींदुमि तव्हांखे। ऐं अॼुकल्ह त इंटरनेट मौजूदु आहे, सभु कुझु अची थो वञे उते। इंशाल्लाह त तव्हां मुंहिंजी हिन वीडियो खां लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदव। मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कयो, शेयर कयो। इंशाल्लाह ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।